1 करोड़ रुपयनि जा इनाम, संगीन ॾोहनि जा इल्ज़ाम ऐं पुलिस जे कच्छ मां फरार थियण खां पोइ आज़ाद घुमंदड़ 2 ख़तरनाक धाड़ेल राहिबशर ऐं मौर्यशर किथे आहिनि? चाहू रावती कच्चे जे उन्हनि पुराणनि ठिकाणनि में लिखियल आहिनि जिन जी ॼाण पुलिस खे अॻु ई हुई या पुलिस खे चकमो ॾेई के नए महफ़ूज़ हंध ते पहुची चुका आहिनि। उबावड़ जी सिविल कोर्ट में पेशीअ दौरान कमरे जी दरी भञी फरार थियण वारो वाक़ियो पुलिस जे हिफ़ाज़ती निज़ाम ते वॾो सवाल बणिजी साम्हूं आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त रावती कच्चे में सर्च ऑपरेशन जारी आहे। फरार थियल धाड़ेलनि जे मुबैना ठिकाणनि ते ड्रोन हमला कया विया ऐं केतिरा ई ठिकाणा तबाह कया विया आहिनि। पर सवाल इहो आहे, छा ड्रोन सां ठिकाणा तबाह करणु काफ़ी आहे? जेकॾहिं धाड़ेल इन्हनि ठिकाणनि ते मौजूद ई न हुआ त पोइ इहे हमला कंहिं ख़िलाफ़ हुआ? छा पुलिस वटि राहिबशर ऐं मौर्यशर जे मौजूदा हंध बाबति का पकी इंटेलिजेंस ॼाण मौजूदु आहे? छा कच्चे जे अंदरि पुलिस जो अहिड़ो नेटवर्क मौजूदु आहे जेको धाड़ेलनि जी हर हरकत ते नज़र रखी सघे? छा मक़ामी ज़रियनि खां मालूमात वरिती पई वञे? ऐं सभ खां अहम सवाल, फरार थियण खां पोइ राहिबशर ऐं मौर्यशर कंहिं सां राब्ते में आया? छा उन्हनि खे कंहिं पनाह ॾिनी? छा कंहिं खेनि महफ़ूज़ हंध ताईं पहुचायो? ऐं छा उन्हनि जी मदद कंदड़नि ताईं पुलिस पहुची सघी आहे? छो त हीउ मामिलो सिर्फ़ 2 धाड़ेलनि जी गिरफ़्तारी ताईं महदूद न आहे। इहे ॿई अहिड़ा जवाबदार आहिनि जिन ते 1 करोड़ रुपयनि जा इनाम रखियल आहिनि। जेकॾहिं इहे ॿीहर पंहिंजे ॾोहारी नेटवर्क सां ॻंढिजी विया त पोइ अगवा, भुंग, फुर ऐं इंतकामी कार्रवाइनि समेत संगीन ॾोहनि जो ख़तरो ॿीहर वधी सघे थो। पर हिकु ॿियो सवाल बि जवाब तलब आहे, आख़िर इहे ॿई पुलिस जे कच्छ मां फरार थिया कीअं? सिविल कोर्ट में मौजूद अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। गफ़लत जी जांच बि शुरू थी वई। पर छा सिर्फ़ ड्यूटी ते मौजूद अहलकारनि खे ज़िम्मेवार करार ॾियण सां मामिलो ख़तम थी वेंदो, या इन ॻाल्हि जी बि जांच थींदी त छा हिन फरार में कंहिं अंदरूनी माण्हू या ॿिए सहूलियतकार जो हथ हो? जेकॾहिं कंहिं अहलकार, मुलाज़िम या कंहिं ॿिए शख़्स इन्हनि ख़तरनाक धाड़ेलनि खे फरार थियण में मदद ॾिनी आहे त उन जो पतो लॻाइण बि ओतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो इन्हनि ॿिन्ही खे ॿीहर गिरफ़्तार करणु। ऐं हाणे नज़रूं घोटकी पुलिस जे ऑपरेशन निजात बहरान ते आहिनि। ड्रोन उॾामी रहिया आहिनि। कच्चे में सर्च ऑपरेशन जारी आहे। मुबैना ठिकाणा तबाह कया पिया वञनि। पर अवाम जो सवाल अॼु बि साॻियो आहे, राहिबशर ऐं मौर्यशर किथे आहिनि? छा पुलिस खेनि ॻोल्हे रही आहे या रुॻो उन्हनि हंधनि खे निशानो बणाए रही आहे जिते पुलिस खे अॻी ख़बर आहे त धाड़ेल कॾहिं रहंदा हुआ? असल कामयाबी ड्रोन हमले, ठिकाणनि जी तबाही या सर्च ऑपरेशन सां न, पर राहिबशर ऐं मौर्यशर जे ॿीहर गिरफ़्तारी सां साबित थींदी। ऐं इन सां गॾु हिकु आला सतही जांच बि ज़रूरी आहे। जांच सिर्फ़ इहो मालूम करण लाइ न त धाड़ेल फरार कीअं थिया, पर इहो बि मालूम थियणु घुरिजे इन्हनि खे फरार थियण जो मौक़ो कंहिं ॾिनो। ऐं इन खां बि अहम सवाल, जॾहिं राहिबशर ऐं मौर्यशर हथियार फिटा कया हुआ त तॾहिं उन्हनि सां कहिड़ा वाइदा, शर्त ऐं मामला तइ कया विया हुआ? छा उन्हनि शर्तनि जी का लिखत मौजूदु आहे? छा उन्हनि वाइदनि ते अमल थियो? ऐं छा हथियार फिटा करण खां पोइ उन्हनि जी निगरानी जो को असराइतो निज़ाम मौजूदु हो? छो त सवाल रुॻो 2 धाड़ेलनि जो न आहे, सवाल पुलिस जी हिकमत अमली, इंटेलिजेंस, हिफ़ाज़ती निज़ाम ऐं कच्चे में अमन अमान जे मुस्तक़बिल जो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त ड्रोन हमला सिर्फ़ खानापूरी साबित थियनि था या पुलिस वाक़ई इन्हनि ख़तरनाक धाड़ेलनि ताईं पहुचण में कामयाब थिए थी।